जिते शींहं जहिड़ी सनड़ी चेल वारियूं नारियूं हुजनि, जिते मर्द सियाणा ऐं बहादुर हुजनि, जिते लांबे जे तलाउ ते बड़नि जा वण छाऊं कनि, त पक ॼाण इहे आसार अमराणी गढ़ जा आहिनि। अमराणो गढ़, अमरकोट या उमरकोट, जंहिंखे पुराणनि वक़्तनि में कॾहिं देहात, कॾहिं पदमात, त कॾहिं अमरापरी, त कॾहिं हमरोड जे नाले सां सॾियो वियो। जॾहिं त उमरकोट शहर जी असल सूंहं ऐं सुञाणप उमरकोट जो किलो आहे, जेको 11वीं सदीअ में तामीर थियो ऐं उन जी अॾावत जे हवाले सां केतिरियूं ई रिवायतूं मिलनि थियूं। कुझु मौरखनि जे मुताबिक़ हिन शाही किले खे राजपूत सोढन ठहिरायो, जिन जी सबकास्ट ओमरा हुई, जंहिंजे करे उन जो नालो अमरकोट पियो। इन नाले जो उहो उचार अॼु बि आम लोकनि वटि मुरविज आहे ऐं किले जे मुख्य दरवाज़े जे मथां उकरियल सूरजवंशी तहज़ीब जो निशान सोढन जी सुञाणप सम्झो वञे थो। जॾहिं त ॿी रिवायत मुताबिक़ ही किलो मशहूर लोक दास्तान उमर मारोई जे बादशाह उमर सूमरे जोड़ायो। उन खां सवाइ हिकु रिवायत इहा बि मिले थी त ही शहर क़ब्ले मसीह में आबाद हो। ख़ासि तौर ॿुधमत वारे दौर में हिन शहर उरूज ॾिठो। जोगराई तलाउ उन दौर जी मशहूर यादगार आहे, जेको बाद में लांबो तलाउ जे नाले सां सॾियो वियो। उमरकोट या अमरकोट जो ही आलिशान किलो अटकल 17 एकड़नि जी एराज़ीअ ते मुश्तमिल आहे। ही किलो मुस्ततील नमूने ठहियल आहे ऐं उन जी ड्रेग 946 फुट ऐं वेकर 785 फुट आहे। हिन किले जी अॾावत में ॿाहिरां पकियूं ऐं अंदरां कचियूं सिरूं इस्तेमालु थियल आहिनि। तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में हिन किले जे अंदरि नयूं अॾावतूं बि कयूं वयूं। ब्रिटिश राज जे दौरान अंग्रेज़ सरकार हितां जे राणे रतन सिंह खे फाईअ जे तख़्ते ते चाढ़ियो हुयो ऐं उहा फाई हिन किले जे बुर्ज जे मथां ॾिनी वई हुई। 1857 ईस्वी में जॾहिं हिंदुस्तान जे अंदरि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु आख़िरी मोर्को हिंदुस्तानी माण्हुनि विड़ियो पिए ऐं जंग विड़ी पिए, साॻे साल ते हिते अंग्रेज़ अची खेमा खोड़िया। हूअं त 1843 में कब्ज़ो थी वियो हो सिंध ते, पर उमरकोट में जॾहिं 1857 ईस्वी में ही आया त हिननि टावर ठाहिया ऐं टावर ही बि ठहियो, पर उन सां गॾोगॾु ॿी जेका ॻाल्हि ख़ासि थी सा इहा थी जो हिते जेके बाअसर माण्हू हुआ, जेके ॾाढा मुड़ुस हुआ, तिन खे ज़मीनूं ॾिनियूं वयूं, मकादा ॾिना विया, ज़मीनूं ॾिनियूं वयूं। उन्हनि जे नतीजे में राणे रतन सिंह खे, जेको हिन सां मुंसलिक कयो थो वञे त हिन ते उनखे फांसी आई, राणे रतन सिंह खे हिकिड़ी वॾी जागीर हुननि मकादे में ॾिनी ऐं कुझु ई ॾींहंनि खां पोइ, यानी साल ॿिनि खां पोइ, उहा उन साॻी ॿनी ते, साॻी जागीर ते सैयद मोहम्मद अली शाह खेजराड़ी वारे क्लेम कयो त इन ॿनी जो मूंखे बि कुझु हिसो मकाद में ॾिनो वञे। अंग्रेज़नि जॾहिं न ॾिनूं त हुन थोरो एतिजाज कयो, शयूं कयूं, त उन जे दॿाउ में अची अंग्रेज़नि उहा साॻी ॿनी, उनजो हिकिड़ो वॾो हिसो सैयद मोहम्मद अली शाह खे मकादे में ॾिनो, जंहिं ते राणे रतन सिंह खे तमामु घणी अराई थी, कावड़ियो ऐं रद अमल जो इज़हार कंदे हुन वटि वियो, हुन सां जहिड़ो कई। ख़ैर हिकु दफ़ो जहिड़ो थियो टरी वियो, ॿिए दफ़े ही जी पंहिंजे कणक जे खरे ते वेठो हो, या सारनि जो खरो कुझु किताब लिखनि था, त उन ते जी मोहम्मद अली शाह वेठो हो त ही वियो घोड़ी ते चढ़ी ऐं सिधो हुनखे बंदूक हईं ऐं मोहम्मद अली शाह उते गुज़ारे वियो। अंग्रेज़ हुन ते मुक़दमो हलियो, मुक़दमे हलण खां पोइ हुनखे फांसी आई इन टावर ते, इन किले ते, जेको अंग्रेज़नि 57 में तामीर करायो। अंग्रेज़ राज जे दौरान जोड़ायल उन ठुल या बुर्ज जे मथां बीही किले ऐं शहर जो नज़ारो आसानीअ सां करे सघिजे थो। हिन ठुल जे मथां कलोड़नि ऐं मीरनि जे दौर जूं तोपूं ऐं गोला पियल आहिनि, जिन मां हिकु वॾी तोप कलोड़ा हुक्मरान मियां नूर मोहम्मद कलोड़े जे दौर जी ॿुधाई वञे थी ऐं उन जंगी साज़ो सामान जी मौजूदगी मां साफ़ ज़ाहिर आहे त हीउ किलो जंगी हिफ़ाज़ती मक़सदनि लाइ जोड़ायो वियो हो।
उमरकोट जे हिन आलीशान किले जे अंदरि अंग्रेज़ दौर जे हिकु डिप्टी कमिश्नर जी क़बर पिणु मौजूदु आहे, जेको उन दौर में थरपारकर जो डिप्टी कमिश्नर हुयो ऐं उमरकोट उन दौर में थरपारकर ज़िले में शामिल हो। हिते उमरकोट जे किले में जेके कलमी किताब ऐं कलमी नुस्ख़ा मौजूदु आहिनि, आइन अकबरी खां वेंदे मुग़लिया पीरियड जा जेके दस्तावेज़ महफ़ूज़ आहिनि, इहो बि हिकिड़े क़िस्म जो रिसर्चर जेके आहिनि, मुहक़िक़ जेके आहिनि, उन्हनि जे लाइ उन में वॾो मवादु मौजूदु आहे। ऐं इहो ई उमरकोट कंहिं ज़माने में मारवाड़ जो 9 रियासतूं इन उमरकोट जे मातहती में, माना उमरकोट उन्हनि जो तीलाट हो, उन में ॾेरावर जो क़िलो या चुलिस्तान में आहे, उतां खां वठी कच्छ भुज जे इलाइक़नि ताईं इते जो समूरियूं 9 रियासतूं जेके हुयूं, उनजो कैपिटल उमरकोट रहियो आहे। उमरकोट जे किले जे अंदरि क़ाइमु अजाइब घर हिन किले जी तारीख़ ऐं थर जी सक़ाफ़त जी झलक ज़ाहिर करे थो। म्यूज़ियम जी हिकु गैलरी में क़दीम कलमी नुस्ख़ा ऐं क़ीमती किताब पियल आहिनि। उन खां सवाइ हिकु गैलरी में मुग़ल दौर जो जंगी साज़ो सामान ऐं थर जूं मुख़्तलिफ़ शयूं सांढियल आहिनि। छाकाणि त उमरकोट शहर थर ऐं मोहराणे जे कस ते आबाद आहे, इन करे ही शहर थर जे गेटवे जो दर्जो रखे थो ऐं अहम वापारी मर्कज़ पिणु आहे। उमरकोट जे हिन तारीख़ी किले जी सभ खां अहम सुञाणप उमर मारोई जो लोक दास्तान आहे। हुब्बुल वतनी जी अलामत मारोई नंगर पारकर वेझो ॻोठ भालवा जी रहवासण हुई ऐं किन रिवायतुनि मूजिबि हुन जो ॻोठ खारोड़ो चारण पिणु ॿुधायो वेंदो आहे। मारोई जेका तारीख़ में शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी हिकु सूरमी आहे। उमरकोट जे ॿिनि लोक दास्ताननि जो या सिंध जे ॿिनि लोक दास्ताननि जो सिधो तालुक़ उमरकोट सां आहे। हिकिड़ो उमर मारवी ऐं ॿियो मूमल राणो। मारवी जेके रिवायतूं आहिनि उन्हनि मुताबिक़ इहो चयो थो वञे त उमर जेको सुमरनि जी हुकुमरानी में सिंध जो जेको हाकिम हो उमर सुमरो, उहो मारवी खे खूह ते पाणी भरींदे उतां खां जेको आहे सो खणी आयो हो ऐं हुन अची मारवी खे जेको आहे सो उमरकोट में क़ैद कयो हो, उमरकोट जे किले में क़ैद कयो, उमरकोट जे किले में हुनखे रहायो हो। ऐं पोइ उन सां उन में तारीख़ी रिवायतूं ॿुधाइनि थियूं के माण्हू चवनि था त मारवी जेका आहे सा नंगर जे ॻोठ जेको आहे सो भालवा जी हुई या वेड़ी झप उन जे ॻोठ जो नालो ॿुधायो थो वञे। के तारीख़ी रिवायतूं या हिते असां वटि साईं मामूर यूसुफ़ाणी चयो आहे, उन भिटाई जो हिकिड़ो बैत बि कोट कयो आहे उन में त भई मारवी जेका आहे सा उमरकोट जे भरिसां खारोड़ो जेको ॻोठ आहे खारोड़ो चारण उन ई जी हुई। पर इहे रिवायतूं आहिनि, हिकिड़ी रिवायत उहा आहे जेका हुनखे पर घणी रिवायत जेका ॿुधाई वञे थी मारवी जे हवाले सां उहा इहा आहे त मारवी जेको आहे वेड़ी झप जी हुई, भालवा जी हुई, उतां खां जेको आहे सो उमर हुनखे खणी आयो पोइ उते उमरकोट जे किले में रहियो हुई। जॾहिं त दास्ताननि जे हिन शहर उमरकोट में मूमल राणो लोक दास्तान जूं कड़ियूं पिणु मिलनि थियूं ऐं उमरकोट शहर में ई मूमल जी माड़ी जा आसार बि मौजूदु आहिनि। ॿियो जेको अहम दास्तान आहे मूमल राणू जो, उन में राणू जेको राणू महेंद्रो हो जेको मूमल सां जंहिं शादी कई हुई या मूमल जो जेका काक ठहियलु हुई जैसलमेर में लुडाणे में जेका हुनजी काक हुई ऐं उन जा जेके शर्त हुया जेको लोक कहाणी में ॿुधायल आहे पस मंज़र त मूमल उहा काक कीअं क़ाइमु कई हुई, मूमल उते छो वेठी हुई ऐं उन पोइ माण्हुनि खे जेको आहे सो उनजो जेको तिल्स्मो टिकसाट हुयो उन जे ज़रिए हुन माण्हुनि खे कीअं माना फुरियो थिए, दौलत कमाई थिए ऐं पोइ उहो जेको आहे सो राणू महेंद्रो कीअं वियो उनखे जेको आहे सो कीअं वञी माना पंहिंजे अकुल सां हुनजो जेको टिकसाट हुयो, तिल्सम हुयो या जेको नाटक हुयो, जेको नातर हुनजी बानी जो ठहियलु हो उनखे कीअं टोड़ियो हो ऐं पोइ उन सां जेको आहे शादी कई हुई ऐं पोइ कंहिं ॻाल्हि तां राणू जेको आहे सो उन खां रुसी वापसि अची वियो। राणू माना उमर जेको हमीर सूमरो हुयो उनजो वज़ीर आज़म या वज़ीर चवनि था हो उन ई दौर में, उहो पोइ जॾहिं कावड़जी उमरकोट हलियो आयो त मूमल उहो सॼो जेको पंहिंजो महल माड़ियूं छॾे उन जे पोयां जेको आहे सो हिते आई हुई ऐं उमरकोट जे ॾाखणे तरफ़ वेरे ॻोठ जे भरिसां मीअं जान मोहम्मद जी दरगाह खे साम्हूं बिल्कुलु हींअर जिते उमरकोट जो कल्चरल कॉम्प्लेक्स ठाहियो वियो आहे या जेको आहे सो
उते हुनजी जेका माड़ी हुई जिथे हुन अची हिकिड़ो महल अॾायो ऐं उते रही हुई ऐं राणे खे रिझाइण जे लाइ, त इहो ई हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र आहे जेको उमरकोट जे मूमल राणे जो ऐं उमर मारवी जो उमरकोट जे शहर सां। उमरकोट किले जी तारीख़ी अज़मत ऐं अहमियत पंहिंजी जॻह ते, पर थर जे हिन भाङे जी ॿोली, सक़ाफ़त ऐं लहजे जो सिंध जे जदीद ऐं लोक अदब, शाइरी ऐं मौसीक़ी ते वॾो असरु रहियो आहे। अरे मोरिया मोरिया ए मोरिया तू क्या बोलियो रे गलती राती रो मारे उठ गई रे नैना रे वारी नींद मोरिया तो मारे उठ गई नैना रे वारी नींद मोरिया। नाम्यारे कवि बांकीदास चारण उमरकोट जे उन उरूज ते 36 दोहनि ते मुश्तमिल किताब हमरोट 36 लिखियो। कवि बांकीदास चवे थो, अमराणी जो पदमणियूं बेलड़ा खणी लांबे तला ॾे पंध पवन थियूं त ईअं महसूस थिए थो त ॼण अप्सराऊं धरती ते लही आयूं आहिनि। लोक अदब में ख़ासि करे असां वटि जेको बि लोक अदब आहे न, इहो घणो करे सभु क़बाइली दौर जो आहे ऐं क़बाइली दौर में हिन इलाइक़नि जी बीहक जेका हुई न, सा उहा ॾाढी अजीब हुई। हिकिड़ो त सॼो जेको असांजो समाजी ॻंढापो हो, मिसाल जो जंहिंखे असीं गनात पी चवंदा आहियूं, हाणे उहा गनात पी मुख़्तलिफ़ क़बीलनि जी हिक ॿिए सां ॾे वठि ऐं उन्हनि जो रीतूं रस्मूं ऐं उन्हनि खां वेंदे उन्हनि जे काजनि में इहे सॼियूं शयूं उन में ईंदियूं हुयूं। उन सां गॾोगॾु माना इहो आहे त थर जी बीहक, रीतूं रस्मूं उन्हनि जा ओञाण लोक अदब में मिलनि था। ख़ासि करे मशहूरु गीत जेके आहिनि से मख़सूस टाइमुनि ते ॻाया वञनि था या उन्हनि जा असर आहिनि। मिसाल तौरु सावण जा गीत जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे नमूने सां ॻाया वेंदा आहिनि। उमरकोट जो ही अज़ीम शान किलो मुग़ल बादशाह जलालुद्दीन मोहम्मद अकबर जो जनम हंधि पिण आहे। उमरकोट जो इहो तारीख़ी किलो, इन जी जेका इंटरनेशनल अहमियत आहे, उन अहमियत में मुग़लिया दौर जो जेको तारीख़ी वाक़ियो रूनुमा थियो ऐं जंहिंमें दहली मां उतां खां तड़जी निकितल मुग़लिया ख़ानदान खे उमरकोट जे राणनि पनाह ॾिनी ऐं उन पनाह जे दौरान अकबर जलालुद्दीन मोहम्मद अकबर या अकबर द ग्रेट जंहिंखे चऊं था, उहो हिते उमरकोट में पैदा थियो। इन अकबर जे पैदा थियण सां हिकिड़ो लिंक ठहे थो जेको इंटरनेशनल लिंक आहे उमरकोट जी तारीख़ जो। उमरकोट में अॼु बि अकबर आज़म जो जनम आस्थान मौजूदु आहे। जॾहिं मुग़ल बादशाह हुमायूं शेर शाह सूरी खां शिकस्त खाई फरार थियो त हिन किले जे अंदरि 1542 में उन वक़्त जे राजा राणा प्रसाद वटि अची पनाह वरितईं, जिते संदसि राणी बेगम हमीदा बानो अकबर बादशाह खे जनम ॾिनो। शहर ठहंदा आहिनि, रहंदा आहिनि, जवान ऐं पोड़ा थींदा आहिनि, उरूज ऐं ज़वाल ॾिसंदा आहिनि। उमरकोट बि वक़्त जूं कई ओभारियूं ऐं लहवारियूं ॾिठियूं। उन जे अंदरि मौजूदु मुख़्तलिफ़ आसारनि खे वक़्त जी सितम ज़रीफ़ी खाई वई। किले जी दीवारुनि खे नुक़सानु पहुचंदो रहियो, पर सैयद सरदार अली शाह सिंध जी सक़ाफ़त, सियाहत ऐं नवादरात खाते जो कलमदान संभालण खां पोइ हंगामी बुनियादुनि ते सिंध जे क़दीमी आसारनि खे बचाइण लाइ जेके उपाउ वरिता, उन्हनि में उमरकोट किले जी बहाली जो कमु पिणु शामिल आहे। ऐं संदसि कोशिशुनि सां ही किलो ॿीहर असुल हालत में बहाल थींदे नज़र अचे थो। शाल असांजे लोक दास्तानुनि जो ही तारीख़ी ओहञाण हमेशह तारीख़ जे अख में कजल जी रेख वांगुरु आबाद रहे।